बिजली 99 पैसा फी यूनिट सस्ती करण की मंजूरी ॾेई छॾी आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कई पिया। मंजूरी साल के आखिरी टिमाही एडजस्टमेंट की मद में ॾिनी वई। नेपरा फैसलो नोटिफिकेशन लाइ वफ़ाक़ी हुकूमत के मोकिले छॾियो आहे। नेपरा जो चवणु आहे त घटिताई सां आवाम के 22 अरब 48 करोड़ रुपयनि जो रिलीफ मिलंदो। आग कई पिया वाखे नेपरा बिजली 99 पैसा फी यूनिट सस्ती करण की मंजूरी ॾेई छॾी आहे। मंजूरी साल के आखिर टिमाही एडजस्टमेंट की मद में ॾिनी वई। नेपरा फैसलो नोटिफिकेशन लाइ वफ़ाक़ी हुकूमत के मोकिले छॾियो। नेपरा जो चवणु आहे त घटिताई सां आवाम के 22 अरब 48 करोड़ रुपयनि जो रिलीफ मिलंदो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया। नेपरा बिजली 99 पैसा फी यूनिट सस्ती करण की मंजूरी ॾेई छॾी आहे। टिमाही एडजस्टमेंट की मद में ॾिनी वई। नेपरा फैसलो नोटिफिकेशन लाइ वफ़ाक़ी हुकूमत के मोकिले छॾियो। नेपरा जो चवणु आहे त घटिताई सां आवाम के 22 अरब 48 करोड़ रुपयनि जो रिलीफ मिलंदो।